अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो 9 न्यूज़ सिंध मां असांकी नदीम शहर। ख़बर शामिल कंदासीं। स्टील टाउन थाणे जे साबिक़ जांच ऑफिसर ऐं बैंक मैनेजर मां जान जो ख़तरो आहे। एतबार हासिल करे 11.5 लाख ठगी करण खां पोइ मुख़्तलिफ़ केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुंहुं जो अलाह ताला विकिजी चुको आहे। हाणे सवाइ ख़ुदकशी जे ॿियो को बि रस्तो न बचियो आहे। चीफ जस्टिस ऐं IG सिंध पुलिस नोटिस वठी करप्ट पुलिस ऑफिसर ऐं बैंक मैनेजर ख़िलाफ़ कार्रवाई कनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार गगर जे रहवासी खादिम हुसैन सरगाणी मलीर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो आहे। हिन जो चवणु हो त कुझु अरसो अॻु ASI नूर मोहम्मद सरगाणी दोस्ती जे बुनियाद ते पार्टनरशिप ते वारो लॻायो ऐं क़ुर्बानी जा जानवर रखिया ऐं उन दौरान ई ASI पंहिंजे वेझे दोस्त आज़माबाद सिंध बैंक जे मैनेजर इस्माइल मंगरो जी मूं सां मुलाक़ात कराई ऐं चयो त इस्माइल मंगरे खे कार वठराए ॾे। मूं कारोबार में पार्टनर ऐं दोस्ती जे एतमाद ते खेनि पंहिंजी दोस्त खादिम हुसैन मक्सी खेनि गाॾी वठी ॾिनी जंहिंजी कुल क़ीमत 19.5 लाख तइ थी, जिन मां 10 लाख कैश ॾेई 9.5 लखनि जो 4 महीननि जो वक़्तु रखियो वियो ऐं 2 महीननि खां पोइ इस्माइल मंगरे खे हिकु भेरो ॿीहर ASI नूर मोहम्मद सरगाणी 2 लाख रुपया रोक ॾियण जो चयो ऐं गाॾी जी बकाया रक़म समेत रोक ॾिनल पैसनि जेके 11.5 लाख रुपया थियनि था जो ज़ामिन नूर मोहम्मद ई हू इस्माइल मंगरियो गाॾी जी बकाया रक़म जा बोगस चेक ॾिना जेके कैश बि न थिया। हिन चयो त ॼाणायल ASI ऐं बैंक मैनेजर जी मुंहिंजी रक़म त न पिया ॾियनि पर हिन मूंखे क़त्ल समेत संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾियनि पिया। खादिम सरगाणी जो चवणु आहे त जंहिंखां हिन इस्माइल मंगरियो खे गाॾी वठराए ॾिनी उन्हनि खेसि पैसनि लाइ घणो ज़ोर भरियो। तंहिं ते हिन पंहिंजे घर जे लाइ रोज़ी रोटी जो ज़रियो सीधे जो दुकान ऐं घर जो समूरो सोन विकिरो करे छॾियो आहे। तंहिं हूंदे बि कर्ज़ जी रक़म पूरी न थी सघी आहे। संदसि वधीक चवणु हो त मूंखे ख़दशो आहे त मूंखे कंहिं न कंहिं तरीक़े सां कूड़नि केसनि में फासायो वेंदो या क़त्ल कयो वेंदो। हिन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट इंस्पेक्टर जनरल सिंध DIG हैदराबाद SSP मलीर समेत समूरनि अख़्तियारनि खां घुर कई त खेसि तहफ़ुज़ फ़राहम करे ASI नूर मोहम्मद सरगाणी वञी ऐं बैंक मैनेजर इस्माइल मंगरियो ख़िलाफ़ क़दम खणी मुंहिंजी रक़म मूंखे ॾियारे। कैमरामैन सजाद अली सां गॾु सिकंदर जोखियो मलीर।